कि रोज़ा तन के रोज़े जला न ॾिजो बाबा गुनाह अथव। अरे हथ ॿधाए थो इहो फोन करे हिनखे सामान ॾे भले बच्चा रोज़ा रखंदा दुआ थींदई केतिरो ख़र्चो करे थो। वॾो मज़ो आहे हिते बाबा, खुलियल माहौल सिस्टम भी आहे। मोहतर जी अस्सलाम वालेकुम बाबा। खबर खुश आं? खैर बाबा मिड़े खैर आहे? तबियत मालिक सही आहे? लख सन बाबा ता भी मिड़े खैर आहे। खबर दे हाल अहवाल। जी बाबा हिन कना को थोरो घबरड़ो आ बीमा होड़ो फिरी अचां बाबा। हेॾो अचो न भागा। हां जी बाजी। दे हाल अहवाल कीअं हले तो सिलसिलो ज़मीन जो? माशाअल्लाह मोहतर फसल सफ़ा वीआईपी बीठो आ माना ईअं सम्झो त तयार आ। अल्लाह जी मेहरबानी आहे हेॾो फसल तमामु सुठो थियो आहे भलो थियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु अॼु मांखे मां ॿिए खां बि जांच कई अॼु उन बि मांखे इहा ई ॻाल्हि कई त बाबा फसल अॼु हेल साल अहिड़ो थियो आहे असांजो फर्स्ट क्लास थक लही वेंदा सॼा। मोहतर साईं हिकिड़ो अर्ज़ु हुयो। हुकुम कर खबर। अबा इहो छोकिरो त मां वारो पुटु साबिर वियो आहे फैक्ट्री ते। हा उनखे पघार मिलंदी 27 रोज़े ते। सही आहे। बस पोइ रमज़ान शरीफ़ अची वियो आहे ॾिसें तो रोज़ा हलनि था पिया मिड़े ॾे गुज़र सफ़र 2-3 रोज़ा ॿालनि रखिया रुखी मानी ते सॼो ॾींहुं नथा झले सघनि सम्झे रोज़ा बटारा। बस पोइ महिरबानी करे कंहिं दुकानदार ॾे फ़ोन करे या का पैसा ॾे या पर्ची ॾे त वञी सामान ॾो वठां इहो महीनो गुज़रे वरी फसल लहंदो पाण गॾिया पिया हूं अबा। हिकु बोड़ो ॿियो साईं ब्रेक ई न आहे ॻाल्हाइण में। खबर ॻाल्हि ॿुध। जी अबा जी। अॻे बि तोॾे आहे कर्ज़ घणो? हा बा 22.5। 22.5 उहो ऐं 30,000 राशन वारे जा। हा बा हाणे ॻाल्हि ॿुध राशन वारो ॾे नथो बाबा तूं उहे पैसा ॾे तोखे राशन खणाए ॾियां। अबा मिड़े कुझु त खीसे में हूंदव न बा मिड़े 5-10 हज़ार ॾे मिड़े गुज़र सफ़र कयूं वरी ईंदासीं। खबर मां वटि पैसा ई कोन्हनि कुल खीसे में मां वटि पिया आहिनि कुल 2,000 रुपया। पाण ॾिसे थो ख़र्चो करिणो आहे ज़मानो आहे घर हलाइणा आहिनि ऐं गाॾी जो तेल आहे हाणे बि दावतां ॾिसे थो त बाहि बारे छॾींदा अफ़तारी। अस्सलाम वालेकुम बाबा। हा रंगीला ॾे हाल अहवाल। हाल बड़ी घर नहीं तो जेके कुत्ता 16 लखे जेके तू बता दो कश्मीर का दफा कमजोर दिया रे पानी भी कोन दा पियन त पोइ तूं छा थो करे? मां त सही हाणे पानी चुको वेंदुमि कुत्तो जेको न इहो पता ये साया गाढ़ा गाढ़ा रंग त हा ओ यो हीअं पिठो आहे सफ़ा ईअं शींहं लॻो पियो आहे शींहं लॻो पिया है। पर मखण बि कोन थी आहे बा। अच्छा ठीकु आहे ऐं सिंधी गे बि नथी राति जेको हुयो डबे में कुटी करे ॾिनमि त कुतो ईअं बसि ईअं बाते मींहं मुंहुं करे वेही रहियो अलाए छा थियो आहे राशन घुरायो सही मखण वठी ॾियो गे सिंधी वठी ॾियो त मां कुतनि खे ॾियां त सोखा थियनि त पोइ शिकार कीअं कंदे साईं। बस हाणे रोज़ा गुज़रे न शिकार जे लाइ त पोइ हलंदासीं। ठीकु आहे रंगीला मां हाणे ई फोन कयांसि तूं टेंशन न कर। हा पोइ फोन कयो थोरो ॿुधाइजो वञजांइ मूंखे त कहिड़ी कहिड़ी शइ खुटल आहे। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम सेठ। सेठ 3 कार्टून गिह जा हुजनि। हा सिंधी भाउ मखण जे त खाले ते दाल तो न खाईंदई कुत्ता इहे बाबा सिंधी गिह। हा सिंधी गे पोइ बि सही आहे। हा ऐं जेको आहे सो 3 कार्टून हुजनि पंहिंजा साईं इहे डब्बा टीन वारा न थींदा आहिनि वॾा। हा इहे हुजनि मखण जा। हा बाक़ी मिठाई बि हुजे 3-4 कटा मिठाई हुजे। बाबा साईं बेदाम मगज़ पिस्ता उहो ई कुटी करे मखण में मिलाए करे मानी में बुसरी में ठोकींदो आहे। अब मण पिस्ता कर मण बादाम कर अखरोट नेज़ा ये सॼा मण हुजनि। हा बस छोकिरो मां मोकिलियां थो कलाक में गाॾी अचे थी मां रीवो उन्ही जो डालो सॼो फुल करे मोकिल। अबा सामान मुंहिंजो चएसि 15,000 जो। ठीकु आहे चुप भाउ ख़बर चुप त कर कंहिंखे ॻाल्हाइण त ॾींदो कर न। बोतार ॻाल्हाए तो विच में इहो घुटण दा आहियो न कम कर बोतार खे कावड़ चढ़े पोइ चुप करे बीहो। जॾहिं तोखे ख़बर हिकिड़ी ॻाल्हि कई पैसा क्लियर कर तोखे सामान मिलंदो न त वञी बाबा पंहिंजो कमकार कर। हा बाबला पोइ हाणे मां वञा होॾे राशन वारे जे वारे दुकान ते न। हा तूं हिन खे वठी वञो ढोलू खे चओ गाॾी कढ बसि गाॾी ते वञो जल्दी थी मोटो। बोतारे पाण वारो जेको इहो छा टांगो बीठो आहे हिन ते हलियो में शुक्र आहे करे चढ़ियो न बाबा तूं रीवो गाॾी ते वञ अॻियो वञ जाए फ्रंट में हे वटि 500 ख़र्ची उते वठिजो वञी सामान। हा ठीकु आहे 500 तो वटि हुजनि वरी बि कंहिं शइ जी ज़रूरत पवे त 5-8 हज़ार वाणे को वठिजो राशन वारे को। बिस्मिल्लाह बाबा अलाह तव्हांखे हयाती ॾींदो अलाह तव्हांखे गंज ॾींदो बाबा ठीकु आहे। हा बोतार साईं महिरबानी कर बा ख़बर ॾिसे बच्चा न बा रोज़ा रखंदा सवाब थींदो तव्हांजे बाबे जी अलाह जो कसम अञा ताईं ॾिसो था हुन पंहिंजे पेरनि जा बूट लाहे ॾिना अञा ताईं उहे पातल आहिनि। वॾो हुजे अलाह जन्नत नसीब करे त हिन टाइम ख़बर ईअं बुख ते न हुजे।
अबे पोतो वापस वठां पैसा अचां तो केरा बाबा कैसा है तो मैच हले थी भाई जो का त शाम मैच आहे वॾी तो शर्त लॻल आहे 2-2000 रुपए जी बाबा शर्ती न खेल ॿियो कुझु खा पी ऐश कर तूं हुकुम आहे न घणा ॾियां ना बा मैच खेॾंदुमि मूंखे 2000 रुपए ॾे न मुड़दे साईं नंढी घर वारी जो दादलो पुट आं मां बि त मजबूर आं काॾे वञा आहे वटि 1000 2000 हा बा आहे 2000 ख़र्ची दे बस अबा बस वञ बा हाणे ॾे वठो बाबा 1000 न मुड़दे ठीक बाबा हेॾे ॾिसो हथ ॿधाए थो इहो फोन करे हिनखे सामान ॾे भले बच्चा रोज़ा रखंदा दुआ थींदई केतिरो ख़र्चु करें थो कुतनि जे लाइ गिहु नेज़ा पिस्ता बादाम इहे हर शइ आहिनि मां रोज़े जे लाइ अची ॾाढ़ी सां बीठो आहियां तव्हांखे इलाज कंदो माना सवाब जे ख़ातिर न ॾियो हिन कुतनि खे ॾियो उन्हनि खे भॼायो उन्हनि खे वेड़ायो शिकार कयो ज़ुल्म गुनाह जा कम कयो ॻाल्हाइण जी असां वॾेरा माण्हू आहियूं असांजा इहे शौक़ हूंदा आहिनि तूं असांजे शौक़नि खे ग़लति चई थो नड़ा भोतार यो घोड़े जी जेकी आहे न खुराक ख़तम थी वई आहे ऐं कुझु पैसा ॾियो या सेठ खे फ़ोन कयो त मां खुराक वठी अचां घोड़ा सां कमज़ोर थी विया आहिनि सफ़ा पोइ पर महीने खां अॻु पोइ हुनखे गो बि आहे घोड़नि जी बाबा तूं वञो मां सॼो सामान चयो आहे वरी बि जेको खुटल आहे वरी बि मां फोन करे चवांसि थो हाज़ुर हुकुम आहे तुंहिंजो मां फोन करे चवांसि थो तव्हां हलिया वञो ठीकु आहे नंढा भोतार सेठ रबन चई थो रबन खे घोड़े जो सामान बि सॼो ॾे जेको बि इनखे जंहिं बि शइ जी ज़रूरत पवे उहा शइ ॾिस ठीकु आहे भोतार ये कुत्ता जे घोड़ा कमज़ोर थी त हिनखे 5 किलो नेज़ा हुजनी 5 किलो जेको आहे पिस्ता हुजनी 5 किलो अछा भुॻड़ा हुजनी ऐं 5 किलो मूंगफली हुजनी इहे बि गॾाए सिंधी गिह में बड़काए खाराईंदसि न ताक़त वारो थींदो छो त असांखे सभु शइ जी ख़बर आहे वाह 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 ख़बर वाह जो ॻाल्हि कई थी यार मां हाणे ई चवांसि थो रोज़ा हिननि खे रोज़े जे लाइ न ॾिजो बाबा उहो गुनाह अथव